अदालती हुकुम ते PTI बानी जी भेण अलीमा ख़ान जो सुञाणप कार्ड ऐं पासपोर्ट ब्लॉक कयो वियो आहे। अलीमा ख़ान जा सभु बैंक अकाउंट्स बि मुंजमद करे स्टेट बैंकुनि खे सर्कुलर जारी कयो वियो। नादरा चेयरमैन पारां अदालत में रिपोर्ट पेश कई वई त अलीमा ख़ान जो सुञाणप कार्ड ऐं पासपोर्ट ब्लॉक थी चुका आहिनि। दहशतगर्दी टोड़ अदालत पारां अलीमा ख़ान खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। अमां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त अदालती हुकुम ते PTI बानी जी भेण अलीमा ख़ान जो सुञाणप कार्ड ऐं पासपोर्ट ब्लॉक कयो वियो आहे। अलीमा ख़ान जा सभु बैंक अकाउंट्स बि मुंजमद करे स्टेट बैंकुनि खे सर्कुलर जारी कयो वियो। नादरा चेयरमैन पारां अदालत में रिपोर्ट पेश कई वई त अलीमा ख़ान जो सुञाणप कार्ड ऐं पासपोर्ट ब्लॉक थी चुका आहिनि। दहशतगर्दी टोड़ अदालत पारां अलीमा ख़ान खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। अहम ख़बर खां खे आगाह करे रहिया आहियूं त अदालती हुकुम ते PTI बानी जी भेण अलीमा ख़ान जो सुञाणप कार्ड ऐं पासपोर्ट ब्लॉक कयो वियो आहे। अलीमा ख़ान जा सभु बैंक अकाउंट्स बि मुंजमद करे स्टेट बैंकुनि खे सर्कुलर जारी कयो वियो। नादरा चेयरमैन पारां अदालत में रिपोर्ट पेश कई वई त अलीमा ख़ान जो सुञाणप कार्ड ऐं पासपोर्ट ब्लॉक थी चुका आहिनि। दहशतगर्दी टोड़ अदालत पारां अलीमा ख़ान खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो।